अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त टेटीह सिंधी साहत। करोड़नि जे दौर में अरबी ऐं फारसीअ खां सवाइ सिंधी इल्म अदब जी तरक़ीअ जा चिटा सबूत मिलनि था। समन जे ज़वाल खां पोइ 2 सदियुनि जे धारियनि जे राज बाद कलोड़नि जी सूरत में सिंध खे हिकु भेरो वरी मक़ामी राज नसीब थियो। हाकिमनि जी ॿोली सिंधी हुई। दरबार जे अंदरि हाकिम ऐं अमलदार पाण में सिंधीअ में गुफ़्तगू कंदा हुआ। मकालातुल शुअरा सिफ़ो 756। जेतोणीकि फ़ारसी शहर सुखन वांगुरु हाकिमनि सिंधी अदब जी सरपरस्ती न कई, उन हूंदे बि आलिम ऐं उस्ताद तोड़े सूफ़ी मक़ामी घराननि सां तालुक़ु रखंदड़ हुआ। उन्हनि जो कंहिं न कंहिं शक्ल में कलोड़नि जे दरबार सां बि तालुक़ु हो। इन रीति कुदरती तौर ते सिंधी ज़ुबान खे वधण वीझण जो मौक़ो मिली वियो। ज़िक्र हेठि दौर में सिंधी किताबनि लिखण जो बाक़ाइदा सिलसिलो मिले थो। सिंधी शाइरी मुग़ल दौर में मयारी दर्जे खे पहुती, लेकिन फ़िक्री लिसानी ऐं अदबी तौर ते कलोड़नि जे दौर में सिंधी शाइरी महराज खे पहुती। सियासी तौर ते कलोड़नि जो दौरु सिंध लाइ हर लिहाज़ खां हंगामा ख़ेज़ हो। आज़ादी ऐं ग़ुलामी, ॿाहिरिनि जा हमला, धारियनि जूं काहूं ऐं वरी सिंध जे दरबार में कश्तो खून, इहे सभु मामला हिन दौर सां तालुक़ु रखनि था। लेकिन सिंधी किताब लिखंदड़नि जो तवजो उन्हनि मामलनि ॾे नथो ॾिसिजे। संदन पेशे नज़र मज़हबी मामला हुआ। फ़िक़ा, नमाज़, रोज़ो, इस्लामी तारीख़ ऐं सीरत तोड़े ॿियनि दीनी उनवाननि ते ध्यानु ॾींदे इन दौर में सिंधी किताबनि जो वॾो तादादु लिखियो वियो। सिंधी अहले कलम जो न त पंहिंजी तारीख़ ॾे तवजो ॾिसिजे थो ऐं न वरी ख़ुदि सिंधी लिखंदड़नि जे बारे में को तज़किरो या सर्वे तयारु कयो वियो। जॾहिं त फ़ारसी लिखंदड़नि जा तज़किरा ऐं किताब संदन साम्हूं लिखिजी रहिया हुआ। उन करे अॼु सिंधी शाइरनि ऐं लिखंदड़नि जे बारे में असांजी मालूमात बिन घटि आहे। उन लाइ वरी बि असांखे फ़ारसी किताबनि ॾे ॾिसणो पवे थो। अहिड़नि किताबनि में सिंधी लिखंदड़नि जे बारे में तमामु घटि मालूमात दर्ज थी आहे। सिंधी रस्मुल ख़त। आम तरह ख़्यालु कयो वञे थो त कलोड़नि जे दौर में सिंधी रस्मुल ख़त वजूद में आयो ऐं हिन दौर में सिंधीअ में लिखण जो आगाज़ थियो। मोहम्मद सिद्दीक़ मेमण 66 साल अॻु लिखियो हो त नवाब हिफ़्ज़ुल्लाह जे ज़माने में शेख यूसुफ बगदादी ठटे में आयो ऐं हिन जे वाइज़ जे असर हेठि हज़ारे गैर मुस्लिम इस्लाम क़बूल करे मुस्लमान थिया। उन्हनि जी तालीम ऐं तरबियत लाइ मौलवी अबुल हसन मुक़दमतुल सलात नाले पहिरियों सिंधी किताब लिखियो। हीअ किताब 1112 हिजरी 1700 ईस्वीअ में लिखियो वियो। सिंध जी अदबी तारीख़ ब्रिटिश हुकूमत खां अॻु सिफ़ो 113 खां 115 साल 1937। इन तरह बाक़ाइदा सिंधी ज़ुबान में किताबनि लिखजण जो रवाजु पइजी वियो। मतिलबु त मेमण साहिबु सिंधी किताब लिखण वारे जज़्बे खे हिकु इस्लामी तहरीक सॾे थो। ताज़ी तहक़ीक़ मूजिबि सिंधीअ में घणो अॻु किताब लिखजणु शुरू थी विया हुआ। सन 1068 हिजरी 1657 ईस्वीअ में इज़त बिन सुलेमान संदसि साम्हूं मौजूदु नंढा नंढा सिंधी रिसाला गॾु करे तरतीब ॾिना। हीअ किताब डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी सही सां साल 1993 ईस्वी छपिजी चुको आहे। उन किताब जे पेश नज़र डॉक्टर साहब लिखे थो त अॼु ताईं ईअं सम्झो वियो आहे त ठटे जे आलिम मियां अबुल हसन ई सिंधीअ में पहिरियों दर्सी किताब अबुल हसन जी सिंधी लिखियो। उहो गुमान उन ई करे पैदा थियो जो उन किताब खां अॻु जो ॿियो को सिंधीअ में लिखियलु किताब कोन थे नज़र आयो। पर हाणे सिंधीअ में हिकु आगाटे कलमी नुस्ख़े ज़ख़ीरे जे दस्तियाब थियण सां साबित थिए थो त मादरी ज़ुबान सिंधी ज़रिए तालीम ॾियण जी तहरीक ऐं सिंधीअ में दर्सी ऐं तालीमी मवाद जे तयारीअ जी शुरूआत अबुल हसन जी सिंधी खां अॻु थी चुकी हुई। सिंधी ॿोलीअ जो आॻोटो मंज़ूम ज़ख़ीरो मुक़दमो सिफ़ो 13-14। सिंधी रस्मुल ख़त जे आगाज़ बाबति ही ॿ जुदा जुदा राया आहिनि। मोहम्मद सिद्दीक़ मेमण सिंधी ज़ुबान में किताबनि लिखण खे इस्लामी तहरीक सां वाबस्ता कयो आहे, जॾहिं त डॉक्टर बलोच साहब उनखे ख़ालिस तालीमी तहरीक सॾे थो। मौजूदु मवाद ऐं ताज़ी तहक़ीक़ तोड़े ॿिए ज़ख़ीरे खे साम्हूं रखी मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंधी लिखणु, सिंधी पढ़णु ऐं सिंधी सिखणु हिकु ख़ासि क़ौमी ऐं वतनी तहरीक थी उभिरी। सिंध अंदरि अहिड़ी तहरीक अरगोन, तुरखान ऐं मुग़ल हाकिमनि जे फ़ारसी नवाज़ पॉलिसीअ जो हिकु रद्द अमल हुई। फ़ारसी लिखंदड़नि खे हर सतह ते नवाज़ियो वियो। शाइरनि खे दरबार ताईं रसाई हासिलु थी। इन तरह सिंधी ॻाल्हाईंदड़ बिन वेचारो थी वियो।
न त खेसि दरबार ताईं पहुच मिले थी ऐं न वरी को संदसि हाल पुछंदड़ हो। सिंधी आलमनि ऐं सुञाण उस्तादनि फ़ारसीअ जे भेट में पंहिंजी मादरी ज़ुबान जी आबियारी शुरू कई ऐं ॾिसंदे ॾिसंदे उहा हिकु मुल्क गिर तहरीक तौरु पखिड़िजी वई। ग़ुलाम मोहम्मद लाखो सिंध जो तारीख़ी ऐं तहक़ीक़ी जाइज़ो सिफ़ो 313 खां 318। सिंधी कुतुब नवेसी। बिलाशुबा सिंधी लिखण पढ़ण जो आगाज़ मुग़ल दौर में थियो, लेकिन सिंधीअ में किताबनि लिखण जो बाक़ाइदा सिलसिलो कलोड़नि जे दौर खां मिले थो। मीरनि जे राज जे ख़ात्मे धारे रिचर्ड बर्टन क़दीम सिंधी साहत जी सर्वे कई हुई। संदसि खोजना मूजिबि उन वक़्तु सिंधी ज़ुबान में जेतिरो तहरीरी सरमायो हो, बरे सग़ीर अंदरि ॿीअ कंहिं बि मक़ामी ॿोलीअ में एतिरो लिखत वारो ख़ज़ानो मौजूदु न हो। सिंध ऐं सिंधू माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 74। उन मां सिंधी ज़ुबान जे अदबी सरमाए जी वुसअत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। हिन दौर में जन आलमनि सिंधीअ में किताब लिखिया उहे मदरसनि ऐं मकतबनि में उस्ताद तौरु कमु कंदा हुआ। इन रीति कुझु किताब लिखण सां ई निसाब में बि दाख़िल थी विया। ब्रिटेन अहिड़नि किताबनि जी बि निशानदही कई आहे। साॻियो किताब सिफ़ो 126। हिन ज़माने में लिखियल सिंधी किताबनि जो वॾो तादादु अॼु बि ब्रिटिश लाइब्रेरी में कलमी हालत में मौजूदु आहे। जन ताईं कंहिं बि सिंधी स्कॉलर जो ध्यानु न वियो आहे। लंदन में छपियल कुझु कैटलॉगनि जी मदद सां मूं उन मुतालिक़ 2 मक़ाला लिखिया जे टिमाही बहिराणे में छपिजी चुका आहिनि। सिंध जो तारीख़ी ऐं तहक़ीक़ी जाइज़ो सिफ़ो 321 खां 350। घणो अरसो अॻु क़दीम सिंधी कुतुब नवीसीअ जे हवाले सां हिकु मुख़्तसर जाइज़ो सिंधियों जे नाले सां छपियो हो। डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जे जो ही किताब सिंधालाजी साल 1970 ईस्वीअ में छपियो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पंहिंजे किताब सिंधी ॿोली ऐं अदब जे तारीख़ में कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर में लिखियल सिंधी किताबनि बाबति हिकु संजीदो पेराइतो ऐं ठोस मुतालियो पेश कयो आहे। डॉक्टर बलोच साहब जो ही किताब पाकिस्तान स्टडी सेंटर सिंध यूनिवर्सिटी साल 1990 ईस्वीअ में शाया कयो आहे। ब्रिटिश दौर में बम्बई ऐं लाहौर मां अक्सर किताब छपिया जे जाइज़े हेठि दौर में लिखिया विया, लेकिन मौजूदा दौर में हिन तरफ़ बिल्कुलु घटि तवजो ॾिसिजे थो। कलोड़नि जे दौर में ठटो साहती हाला पराण ऐं शिकारपुर ताईं सिंधी किताब लिखिया विया। इन रीति ॾिसिजे थो त सिंधी किताबनि लिखण वारो अमल समूरी सिंध ताईं पखिड़िजी चुको हो। जाइज़े हेठि दौर में लिखियल किताबनि मां के निसाब में दाख़िल थिया त कुझु वरी इल्मी ऐं मालूमाती किताब हुआ। हिन दौर में कुझु असली किताब लिखिया विया त के किताब अरबी ऐं फ़ारसी ॿोलियुनि मां तर्जुमो पिणु कया विया। हिन ज़माने में लिखियल किताब मंज़ूम आहिनि। कुझु मुख्य सिंधी तसनीफ़ुनि जो ज़िक्र कजे थो। मुक़दमतुल सलात मखदूम अबुल हसन निमाज़ बाबति ही किताब 1112 हिजरी 1700 ईस्वीअ में लिखियो। बाद में हिन किताब ते तनक़ीद ऐं पोइ जवाबी तनक़ीद थी। ज़ादुल फ़कीर मखदूम मोहम्मद हाशिम रोज़ी बाबति ही किताब 1125 हिजरी 1713 ईस्वीअ में लिखियो। आगाटो बम्बईअ में छपियो हो। राहतुल मोमिनीन मखदूम मोहम्मद हाशिम शिकारपुर बाबति 1130 हिजरी 1717 ईस्वीअ में लिखियो ऐं बम्बईअ मां छपियो। मखदूम ज़ियाउद्दीन जी सिंधी निमाज़ ऐं कुझु ॿियनि मसइलनि ते मखदूम ज़ियाउद्दीन ही किताब लिखियो। ताज़े दौर में वरी छपियो आहे। मतलूबुल मोमिनीन मौलवी अब्दुल ख़ालिक इस्लामी हुकमनि बाबति ही किताब 1157 हिजरी 1744 ईस्वीअ में तयारु कयो। तफ़सीर हाशिमी 3 सिपारे जो तफ़सीर मखदूम मोहम्मद हाशिम सन 1162 हिजरी 1749 ईस्वीअ में तयारु कयो। बार पे छपियो आहे। डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी मरहूम उन जो नसरी एडिशन आंदो आहे। तफ़सीर सूरह यूसुफ ही तफ़सीर मखदूम अब्दुल्ला नरी वारे सन 1197 हिजरी 1783 ईस्वीअ में लिखियो। उन जी कापी ब्रिटिश लाइब्रेरीअ में मौजूदु आहे। मखदूम साहब ज़ात जो मेंदरो हो। ठटे में पढ़ियो ऐं पोइ कच्छ तरफ़ लॾे वियो। तफ़सीर मोहम्मदी ख़लीफ़े मियां मोहम्मद वलद मौलवी अब्दुल ख़ालिक ठटवी 3 तफ़सीर बिस्मिल्लाह, तफ़सीर सूरह मुल्क ऐं तफ़सीर आयतुल कुर्सी लिखिया। टिनी तफ़सीरुनि जा नुस्ख़ा ब्रिटिश लाइब्रेरीअ में आहिनि। मूं वटि उन्हनि जी फ़ोटो कापी आहे। आख़िरी तफ़सीर खे मूं एडिट करे 1990 ईस्वीअ में किताबी सूरत में शाया कयो। हिन ॾस में वधीक तहक़ीक़ जारी आहे। फ़राइज़ुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम अरबी ज़ुबान में लिखियो। मखदूम अब्दुल्ला हिकु हिसे जो सिंधी तर्जुमो कयो। बाद में मुसनफ़ जे पुट मखदूम अब्दुल लतीफ़ 1181 हिजरी 1767 ईस्वीअ में उन जो मुकमिल सिंधी तर्जुमो तयारु कयो।
बनाए इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिमी सन 1143 हिजरी 1730 ईस्वीअ में लिखी मुकमिल कयो। हयातुल आशिकीन हज बाबति फ़ारसी ज़ुबान में मखदूम मोहम्मद हाशिम लिखियो। पोइ संदसि पुट अब्दुल रहमान सन 1168 हिजरी 1755 ईस्वीअ में उनजो सिंधी तर्जुमो कयो। क़ुव्वतुल आशिकीन मिठे मुरसल जा मौजज़ा मखदूम मोहम्मद हाशिम 1127 हिजरी 1714 ईस्वीअ में लिखियो। आगाटो छपियो हो। डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधीअ उनजो नसरी एडिशन छपियो आहे। क़िससुल अंबिया मौलवी मोहम्मद हुसैन 1177 हिजरी 1763 ईस्वीअ में फ़ारसी ज़ुबान मां तर्जुमो कयो। शरह कसीदा बरदा मखदूम ग़ुलाम मोहम्मद बगाई ही शरह 1182 हिजरी 1768 ईस्वीअ में तैयार कई, जंहिंखे डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी साहब साल 1990 ईस्वीअ में शाया कयो। करीमा मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी सिंधी तर्जुमो तैयार कयो। कुझु ॿियनि आलमनि बि हिन मशहूर फ़ारसी किताब जा तर्जुमा कया। सिंधी शाइरी मुग़ल दौर में सिंधी शाइरी पक्की पुख्ती थी निर्वार थी चुकी हुई। हिन ॾिस में काज़ी कादर, शाह करीम, लुत्फ़ुल्लाह कादरी ऐं मेमन शाह इनायत जा नाला वॾी अहमियत रखनि था। लुत्फ़ुल्लाह कादरी ऐं शाह इनायत पंहिंजे शहर जा रिसाला जोड़िया। संदन फ़न ऐं फ़िक्र खे कलोड़नि जे दौर में न रुगो जारी रखियो वियो, लेकिन हिन दौर में सिंधी शाइरी फ़िक्री तौर ते निहायत सगारी थी निर्वार थी। कुझु मुख्य शाइरनि जो ज़िक्र कजे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। शाह करीम जे औलाद मां शाह अब्दुल लतीफ़ 1102 हिजरी 1690 ईस्वीअ में ॼाओ ऐं वफ़ात 1165 हिजरी 1751 ईस्वीअ में कयाई। संदसि मदफ़न गाह सॼी दुनिया में भिट शाह तौरु मशहूरु आहे। सिंधी शाइरी बैत ऐं वाई तोड़े काफ़ी शाह साहब जे ज़रिए फ़नी ऐं फ़िक्री महराज खे पहुती। संदसि कलाम में कतब आंदल ॿोली हर लिहाज़ खां मिसाली आहे। शाह जे कलाम में बुनियादी तरह तौहीद ऐं रिसालत जो प्रचार आहे। बहादुरी ऐं रवादारीअ जो पैगाम आहे। सिंध वतन ऐं सिंधी अवाम सां प्यार जो बेमिसाल इज़हार आहे। शाह साहब जे कलाम खे शाह जो रिसालो सॾिजे थो। शाह जे कलाम जो उर्दू, फ़ारसी, पंजाबी, अरबी, अंग्रेज़ी ऐं जर्मनीअ में तर्जुमो थी चुको आहे। शाह लतीफ़ खे बैनुल अक़वामी सतह ते मञता मिली चुकी आहे। मेवन ईसा शाह अब्दुल लतीफ़ जो वॾो मुआसिर हो। संदसि शहर निहायत पुख़्तो आहे। मुमताज़ मिर्ज़ा जी तरतीब सां मयन ईसा जा सिंधी बैत साल 1993 ईस्वीअ में छपिया आहिनि। तमर फ़कीर शाह अब्दुल लतीफ़ जे राग जे सिलसिले जो सरवाण हो। संदसि मुख़्तसिर कलाम मिलियो आहे। हिन जी शाइरी कादन शाह बुखारी सहेड़ी सिंध आलाजीअ मां 1970 ईस्वीअ में शाया कई आहे। ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो मशहूर रोशन ज़मीर बुज़ुर्ग जो नक्शबंदी सिलसिले जो सूफ़ी हो। वफ़ात 1188 हिजरीअ में कयाई। ख़्वाजा साहब जे ख़लीफ़े फ़कीर अब्दुल रहीम गिरोड़ी संदसि कलाम ऐं फ़िक्र खे अरबी ज़ुबान में सहेड़ियो। हिन जा 84 सिंधी बैत मिलिया आहिनि। बैतनि में आला फ़िक्र ऐं सुहिणी पुख़्ती ॿोली कतब आंदल आहे। डॉक्टर दाऊद पोटे गिरोड़ी फ़कीर जी काविशुनि तां ख़्वाजा साहब जो कलाम अबियात सिंधी जे नाले सां तरतीब ॾेई साल 1939 ईस्वीअ में छपिरायो हो। हीउ कलाम उर्दू ऐं फ़ारसीअ में तर्जुमो बि थियो आहे। अब्दुल रहीम गिरोड़ी ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो ख़लीफ़ो हो। पाण ज़ात जो मंगरियो हो। मुर्शद जे कलाम ते ध्यानु ॾिनाई ऐं ख़्वाजा बि आला पाए जी शाइरी ख़ुदि बि आला पाए जी शाइरी कयाई। फ़िक्री तौर ते शाह अब्दुल लतीफ़ खे वेझो आहे, जॾहिं त अमली तौर ते मखदूम मोहम्मद हाशिम खे नज़दीक आहे। जिहाद जे जज़्बे में 1192 हिजरी 1778 ईस्वीअ में शहीद थियो। संदसि कलाम खे डॉक्टर दाऊद पोटे सहेड़ियो। साल 1956 ईस्वीअ में कलाम गिरोड़ी छपजी ज़ाहिर थियो। रोहल फ़कीर ज़ात जो ज़ंगे जो हो। अवाइल में मियाँ ग़ुलाम शाह जे दरबार सां वाबस्ता हो। बाद में नौकरी छॾे झोक शरीफ़ हलियो वियो, जिते सूफ़ियाणा मरहला तय कयाई। संदसि शहर में तसौफ़ जा नुक़्ता भरियल आहिनि। रोहल फ़कीर जो कलाम डॉक्टर नवाज़ अली शौक़ तरतीब ॾिनूं, जो सखर हिस्टोरिकल सोसाइटीअ पारां 2001 ईस्वीअ में छपियो आहे। मुराद फ़कीर संदसि अज़ीज़ हो। हिन जो शहर में निहायत पुख़्तो आहे। ॿिन्हिनि जो शहर कनड़ीअ वारनि जो कलाम जे नाले सां लुत्फ़ुल्लाह बदवीअ जे सही सां सिंधी अदबी बोर्ड साल 1964 ईस्वीअ में छपियो आहे। सिंधी क्लासिकी शाइरीअ खां सवाइ हिन दौर में मज़हबी शाइरी बि चई वई, जंहिंमें मदाह, मौलूद, मनाजात ऐं मनक़बत अची वञनि था। उरूज़ी शाइरी ख़ासि करे ग़ज़ल जी इब्तिदा बि हिन ई ज़माने में थी।